अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जे ड्रामे न्यू जी अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। जंहिंजी अपडेट तव्हांखे पहिरीं भी पहुंचाए चुका आहियूं। दानिश तैमूर जो ड्रामो आहे दोस्तों, एक बेहतरीन दबंग एंट्री है दानिश तैमूर जी हर पल जियो ते दोस्तों जो ड्रामो अची रहियो आहे, जंहिंजो नालो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। अॻु में भी न त असां के ॿ वीडियो ॾेई चुका आहियूं। हमराही दोस्तों, हमराही ड्रामो जंहिंमें भरपूर एक्शन नज़र थो अचे त असांजी बेताबी वधी थी वञे त हिन ड्रामे खे जेको आहे त तमामु जल्द जेको आहे त ऑनियर कयो वञे त असां ॾिसी सघूं दोस्तों। हीउ ड्रामो जेको आहे त हिबा बुखारी ऐं दानिश तैमूर जो आहे दोस्तों। ऐं दोस्तों हिन में असांखे फुल एंटरटेनमेंट ॾिसण लाइ मिलंदी दोस्तों। हीअ ज़बरदस्त हिन में हथियारनि जी यलगार ॾेखारी पई वञे दोस्तों, ऐं बहितरीन तरीक़े सां हिन ड्रामे खे जेको आहे त शूट कयो वियो आहे दोस्तों। हिन जो हिकु हिकु एंगल जॾहिं मां ॾिठो हिन टीज़र में ऐं प्रोमोज़ में दोस्तों, त मुंहिंजी बेताबी वधी वई त हीउ ड्रामो ऑनियर थिए त हीउ असां जेको आहे त ॾिसी सघूं। दानिश तैमूर काफ़ी ड्रामा करे चुका आहे दोस्तों। अॻु में भी जियो ते हिन जो मन मस्त मलंग ड्रामो हली चुको आहे दोस्तों। उहो भी हिकु बहितरीन ड्रामो हुयो, पर हीउ जेको ड्रामो असां ॾिसूं था त हीउ जेको आहे त अञा भी वधीक तव्हांखे जेको आहे त एंटरटेनमेंट बख़्शींदो दोस्तों। ऐं हिन ड्रामे खे जेको आहे त ॾिसण लाइ असांजी बेताबी वधी वई आहे दोस्तों। ऐं तव्हां भी बेताब हूंदा दोस्तों जॾहिं हिन जा टीज़र वग़ैरह ॾिसंदा हमराही ड्रामो दोस्तों। उम्मीद आहे दोस्तों त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं काई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।